दोस्तों साथियों भाइरों भेनरों जीए सिंध मां बि तव्हां सभिनी जो शुक्रियो अदा कयां थो। परे परे खां गर्मीअ में तकलीफ़ सही इन प्रोग्राम में आया आहियो। ख़ासि करे हिन पासे जेके अदियूं वेठियूं आहिनि, छो त हिन पासे पखो बि कोन्हे को। इहो असांजी ना हली सम्झिजो, पर असां ॼाणी वाणी न कयो आहे, इहो ज़रूरु पक ॼाणियां तव्हांखे। असांजी ना हली सम्झो। मां वेंदो रहियो आहियां, सलमा त हिननि वटि हाणे आई आहे, मां घणनि ॾींहंनि सालनि खां अॻु में अदियुनि वटि वेंदो आयो आहियां ऐं मूंखे ख़ुशी आहे। मां सदाईं पंहिंजे दोस्तनि खे चवंदो आहियां त जेके असां हे अछनि कपिड़नि वारा, धोबीअ जे धोतल कपिड़नि वारा माण्हू आहियूं, इहे बि ठीकु आहियूं। जीअं शाह लतीफ़ चयो, रोज़ा नमाज़ूं पिणु चङो कमु, पर उहो को ॿियो फॉर्म जंहिंसां पसिजे पिरीअ खे। ते मुंहिंजा सीनियर साथी वेठा आहिनि, मां उन्हनि खे चवंदो आहियां, असां जेको कमु कयूं था, हे जेके शहरनि में रहंदड़ अॼु जेके कमु थियूं, उहो बि चङो कमु आहे, पर असली फॉर्म, असली कमु, असली जुदो आहे जेका इहे कनि थियूं। ऐं अॼु उनजो सबूत आहे त इहे महिनत कश पोरियत हारियाणियूं अदियूं जेके ॾींहुं राति कमु कनि थियूं, उन्हनि जो तइदादु ॿियनि खां वधीक आहे। मां उन्हनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां। देरि घणी थी वई आहे, गर्मी बि आहे, काफ़ी ॻाल्हियूं थी वियूं आहिनि। ॿ टे ॻाल्हियूं औरत ऐं मर्द जे हवाले सां मां कंदुसि, ॿ टे ॻाल्हियूं बहस सिंधीअ जे कंदुसि। पहिरीं नालो अलाह जो सभु को वठे थो, उतां शुरू कयूं। अलाह मर्द ऐं औरत खे हिकु जहिड़ो पैदा कयो आहे। ॿिया सभु जवाब हुनखे हिकु जहिड़ा ॾिना अथई, सलाहियतूं बि हुनखे हिकु जहिड़ियूं ॾिनियूं अथई, सिर्फ़ु उहे ख़ासियतूं उन्हनि में मुख़्तलिफ़ रखियूं अथई जंहिंजे करे इंसानी नस्ल अॻिते वधी सघे। ऐं उन इंसानी नस्ल जे वाधारे में बि असां सभु ॼाणूं था त औरत जो हिसो मर्द खां कई दफ़ा वधीक आहे। 10 महीना जेका उनखे पेट में ॿार खे पाले थी, ऐं पोइ ॿार जे ॼणण में जंहिं क़यामत मां उहो गुज़रे थी, मर्द उनजो तसवुरु ई नथो करे सघे। ऐं पोइ उनखे जंहिं तरह सां हू पाले थी, मर्द उनजे पतीअ जो बि कमु नथो करे सघे। ऐं पोइ अचूं पैगम्बरनि ते। अलाह खां पोइ पैगम्बर जो नालो थो अचे। मुसलमाननि जो पैगम्बर इस्लाम नंढो ई हुयो, ॿार हुयो त हुनजो वालिद वफ़ात करे वियो, पोइ उनखे उनजी माउ पालियो। उहो एॾो वॾो माण्हू थियो जंहिंखे ग़ैर मुसलमान बि सॼी इंसानी तारीख़ जो सभ खां वॾो इंसान चवनि था, मञनि था। उनखे इन हैसियत ताईं पहुचाइण में सभ खां वधीक हिसो उनजे माउ जो आहे। उनखां पोइ या उनखां अॻु में हज़रत ईसा, उनजी त सुञाणप ई उनजी माउ आहे, उनजे पीउ जी ख़बर कान्हे का, पर उनजी माउ उनजी सुञाणप आहे। ऐं अॼु सॼी दुनिया में सभ खां वधीक उनजा पोइलॻ आहिनि, उनजे मज़हब खे मञींदड़ माण्हू आहिनि जंहिंजी सुञाणप उनजी माउ आहे। त केतिरनि ई अहिड़ियूं ॻाल्हियूं मिसाल करे सघजनि था त समाज में औरत जो मर्द खां वधीक हिसो आहे। पर सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि जीअं सलमा बग में करे वई हुआ त मर्द खे सिर्फ़ु जिस्मानी ताक़त वधीक आहे, ठीकु आहे न। ऐं उन ई ज़ोर ते हू कुहाड़ियूं हलाए थो, बंदूकूं हलाए थो, पंहिंजे भेण खे, पंहिंजी माउ खे। अने तव्हां रोज़ु पढ़ंदा हूंदव त मानी पचाइण में 5 मिंट देरि थी वई त कुहाड़ियूं हणी भेण खे मारे छॾियईं, पर उहो ई मर्द, उहो ई मुछूं वटींदड़ मुड़ुसु माण्हू, पाण खे सॾींदड़
हिकिड़े वॾेरे बदमाश लोफर वॾेरे जे दरवाज़े जे ॿाहिरों कलाकनि जा कलाक उते धिका खाए थो, उते हुनखे गैरत नथी अचे, पर भेण जेकॾहिं 5 मिंट मानीअ में देरि थी करे त हुनखे कुहाड़ियूं हणी मारे थो। सो सिर्फ़ु हुनखे जिस्मानी ताक़त वधीक आहे। त मां इहो चवंदुसि दादा, पोइ जिस्मानी ताक़त त हाथीअ खे ऐं गेंडे खे वधीक आहे, पोइ त इंसान खां वधीक उनजी अज़मत हुजणु घुरिजे हा न। पोइ इंसान अशरफुल मखलूकात छो थियो आहे? इंसान अशरफुल मखलूकात थियो आहे पंहिंजे अकुल जे करे, ॾाप जे करे ऐं पंहिंजे किरदार जे करे। उन में अकुल में, ॾाप में, महिनत में, जिदोजहद में, इंसानी समाज खे अॻिते वधाइण में मर्द खां औरत घणो अॻिते आहे। इहो असां सभिनी खे सम्झणु खपे। ऐं साॻे वक़्तु हाणे जेकॾहिं ॻाल्हियूं इहे कबियूं त इलाही थींदियूं, पर उन्हनि सभिनी शयुनि जो इन्हनि मां निकिरण जे लाइ जिदोजहद औरत खे पाण खे बि ॾिसणो पवंदो। त जेकॾहिं इहे जेके मां चई वियुसि त जॾहिं उनखे एतिरियूं सलाहियतूं ॾिनियूं वियूं आहिनि, एतिरो उनजो किरदारु आहे, एतिरियूं तकलीफ़ूं सही, जेको हू ॿार ॼणे थी, उन्हनि खे जॾहिं ग़ुलामीअ जे ज़ंजीरनि में जकड़ियो वञे थो त पोइ उन्हनि मां कढण जे लाइ बि उन्हनि ते ज़िम्मेवारी अचे थी। ख़ुदि पंहिंजी हैसियत जेका उनखे फितरत ॾिनी आहे, पर मर्दनि उन्हनि खां खसी आहे। ऐं रुगो मर्दनि न खसी आहे, हिन पूरे निज़ाम पूरे समाज खसी आहे। छाकाणि त किन हालतुनि में वरी तव्हां इहो बि ॾिसंदव त मर्दनि ते औरतूं जबर कनि थियूं। मसलन कराची, हैदराबाद जहिड़नि शहरनि में या असांजे ई शहरनि में जेके वॾेरका घर आहिनि, उते जूं जेके औरतूं आहिनि, उन्हनि वटि जेके मर्द ड्राइवर तौरु कमु कनि था, जेके मर्द उन्हनि वटि बोरची तौरु कमु कनि था, जेके मर्द उन्हनि वटि चौकीदार तौरु कमु कनि था, उन्हनि मर्दनि सां उहे औरतूं कहिड़ो सलूक कनि थियूं, कहिड़ो हशर कनि थियूं, असां उन खां वाक़ुफ़ु आहियूं। त इहा ॻाल्हि वरी असांखे ॿुधाए थी त मसइलो रुगो मर्द औरत जो न आहे, पर हिन निज़ाम जो बि आहे, हिन रियासती सिरिश्ते जो बि आहे। तंहिं करे उन में वरी मर्द ऐं औरत खे गॾिजी जिदोजहद करणी पवे थी। मज़लूम खे ज़ालिम जे ख़िलाफ़ जिदोजहद करणी पवे थी। घणनि ॻाल्हियुनि खां बचण जे लाइ मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां थो। इज़राइल जो मुल्क आहे, तव्हां मुमकिन ॿुधो हूंदो। उनजी हिकिड़ी वज़ीर आज़म औरत हुई, गोल्डा मेयर। उन खां इंटरव्यू वरितो वियो त तूं हुनजी सॼी जेका सियासी जिदोजहद हुई, तमामु ख़तरनाक जिदोजहद उहा करे प्राइम मिनिस्टर थी मुल्क जी। त उन खां पुछो वियो त तूं एतिरी जिदोजहद कई आहे, एॾा मर्द हिन सियासी मैदान में हा, उन्हनि खे पोइते छॾे तूं प्राइम मिनिस्टर ताईं पहुती ऐं इन सां गॾोगॾु तूं पंहिंजूं घरेलू ज़िम्मेवारियूं बि पूरियूं कंदी रही आहीं, त इन में त तोखे तमामु घणियूं तकलीफ़ूं आयूं हूंदियूं। हुन चयो ज़रूरु आयूं आहिनि। त हुन खां पुछियो वियो त पोइ भला आदि हीअ ॻाल्हि ॿुधिजो। पोइ हुन खां पुछियो वियो त भला पोइ इन सॼे सफ़र, इन्हनि सभिनी मुसीबतुनि खे मद्देनज़र रखी तोखां पुछूं था त जेकॾहिं तोखे मौक़ो मिले, ॿियो जनम तोखे ॾिनो वञे, त पोइ छा तूं मर्द थियणु पसंदि कंदीअ? त हुन चयो त जेकॾहिं हिकिड़ो न 10 जनम बि मूंखे मिलनि वरी, त मां वरी बि औरत थियणु पसंदि कंदसि। छाकाणि त मूंखे इहो फ़ख़्रु आहे त इंसानी समाज खे जोड़ण में, इंसानी समाज खे अॻिते वधाइण में औरत वधीक किरदारु करे थी, औरत वधीक तकलीफ़ूं खणे थी। तंहिं करे मूंखे उन ते फ़ख़्रु आहे, मां वरी वरी औरत थियणु पसंदि कंदसि। त इन अहिड़नि किरदारनि मां तव्हांखे उत्साह वठणु खपे। उनखे बि ईअं ई ॿार हुया, उनखे बि ईअं ई घर हुयो। केतिरियूं वॾियूं चवंदियूं आहिनि जेके हिते बि वेठियूं आहिनि
त असां छा कयूं? असांखे घर आहे, असांखे ॿार आहिनि, ऐं पोइ वरी उन्हनि खे हिकिड़ो ॾटो ॾिनो वियो आहे ऐं उहे उन में अची वियूं आहिनि त औरत जो पहिरियों मरहलो त हुनजो घर आहे, औरत जी जन्नत त हुनजो घर आहे, तंहिंजे करे पहिरीं हुनखे घर में ई कमु करिणो आहे। इहे तसवुर मर्द पैदा कया आहिनि। जीअं हिते ॾिसो असांजो समाज केॾो सरत आहे। आदि राधा हिते तकीर ॾाढी सुठी करे वई हली, उन जे हवाले सां मूंखे ॿ टे ॻाल्हियूं करणियूं, पर हाणे उहा वई आहे हली। औरतुनि जे लाइ ज़बरदस्त तकीर कयईं, पर आख़िर में उन बि इहो चयो त अचो त मुड़ुसु माण्हू थी जिदोजहद कयूं। तव्हां इहा ॻाल्हि नोट कई अलाए न कई त माना जिदोजहद माना मुड़ुसु माण्हू, इहे मर्द जा पैदा कयल तसवर आहिनि। या कंहिंखे चइबो को माण्हू हिमत वारो कमु कंदो, चवंदा यार मुड़ुस जो पुटु आहे, अदा मुड़ुस जो पुटु छो आहे, ज़ाल जो पुटु छो न, माउ जो पुटु छो न। इहे मर्द इहे तसवर पैदा कया आहिनि त जेको चङो कमु बहादुरी जो कमु थिए उहो त मर्द कयो आहे। मर्द का बचा है, मर्द का बचा कीअं, औरत का बचा है पे उजणे त औरत थी न। हाणे इहे जेके मर्द तसवर क़ाइमु कया आहिनि, हिकिड़नि ॾहनि माण्हुनि जो त चवणु आहे त औरतूं इहे जेके ज़ेवर थियूं पाइनि इहे असुल में उन्हनि खे ग़ुलाम रखण जूं ज़ंजीरूं आहिनि, जिन खे तरक़ी करे या जदीद शकिल ॾिनी वई आहे। नक में नाकेली हणणु, ॻिचीअ में इहो पाइणु, कननि में विझणु, इहो जेको आहे इहो हुनजे ग़ुलामीअ जूं निशानियूं आहिनि। जेके मर्द हुनखे ख़ूबसूरत बणाए हुनखे कयो आहे जीअं उहा हमेशह हुनजी ग़ुलाम रहे। असांजो हिकिड़ो दोस्त आहे अमर जूणे जो, हीअ प्रोफेसर जेका तव्हांजे ॾाढो तकरीर करे वई, इन ते इहो दहशीला नालो अमर जूणे जे रखियो आहे। इन जो चाचो आहे उहो, उनजे साम्हूं केरु चवे न त दादा मां सुभाणे फलाणी शादीअ ते वेंदुसि ऐं ॿारनि खे वठी वेंदुसि, हू उते हुन सां जहिड़े करण लाइ तयारु थी वेंदो त तूं ॿार छो थो चवीं। यानी औरतुनि खे ॿार चवणु बज़ाहिर मर्द इहो तासुरु ॾींदो आहे त असां इज़त था कयूं। बज़ाहिर चयो वेंदो आहे दादा ॿार, अदा फलाणे जो ॿारनि सां आयो माना त इज़त था ॾियूं, न इज़त नथो ॾिए। उहो अमर चवंदो आहे त इहो ॿार चवण जी मुराद इहा आहे त हू औरत खे ॿार वांगुरु ट्रीट थो करे। चए थो त इहे ॿार आहिनि, हिननि जे में हिननि खे सम्झ न आहे, हिननि खे मां हलाईंदुसि, इन जे पोयां इहो तसवुरु आहे। हाणे पोइ इन जी माना छा थी? ऐं उहे मर्द जे जॾहिं ज़िक्र कयूं था उन में ख़ालिद जूणे जो थो अची वञे, हाशिम खोसोब थो अची वञे, त उन में इक़बाल ओडो बि अची थो वञे, इहे सभु अची था वञनि। पोइ उन जे लाइ जिदोजहद तव्हांखे पाण खे करणी आहे, न त पोइ औरत तंदीम ठाहिण जी कहिड़ी ज़रूरत आहे। औरत तहरीक छो ठाहीसीं अलॻि? जेकॾहिं मर्द असांखे खणी इहे हक़ ॾियनि, जीअं असांजूं केतिरियूं अदियूं चवंदियूं आहिनि बाबा अचो हिन जिदोजहद में, अदी पोइ छा कयूं, मर्द इजाज़त नथा ॾियनि। इजाज़त कोई न ॾींदो आहे, इजाज़त कोई न ॾींदो आहे। छा मर्द जेके असां इजाज़त कयूं था उन्हनि खे असांजा पीअर इजाज़त ॾींदा आहिनि? मर्द जेके जिदोजहद कनि था उन्हनि खे पीअर इजाज़त ॾींदा आहिनि छा? या जेकॾहिं हारी हिन जिन ते वॾेरो ज़ुल्म जबर करे थो पियो, उन्हनि खे ज़ंजीरनि में जकड़े रखे थो, जंहिंखे बांडेड लेबर थो चइजे, छा उनखे उहो इजाज़त ॾींदो? जेकॾहिं हू हुन खां इजाज़त घुरंदा रहनि, हाणे तूं असांखे इजाज़त ॾे त असां आज़ादु थी ऐं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं, त उहो इजाज़त ॾींदो छा? उहो त न ॾींदो, उन जे ख़िलाफ़ु जिदोजहद करणी पवंदी। ईअं औरत खे बि पंहिंजे हक़नि जे लाइ जिदोजहद करणी पवंदी। सो ॻाल्हियूं घणियूं आहिनि। ऐं ॿियो हिसो जेको आहे, जीअं हिते ज़िक्र थींदो रहियो आहे त असां छाकाणि त हिकिड़ी ग़ुलाम क़ौम आहियूं, उन जे करे बि असां सां ज़ुल्म थिए थो। ऐं जेको बहिज़त सिंधी असां ते ज़ुल्म थिए थो, सिंधीअ में चवणी आहे त काठीअ ते ॿार पवंदो आहे जॾहिं, त उनजो जेको कमज़ोर हिसो हूंदो आहे उन ते वधीक ॿार पवंदो आहे। त सिंध जे ग़ुलामीअ जे करे
जेको बि जबर थिए थो बेइज़त सिंधीअ जे उन में बि वधीक असर औरत ते पवे थो, छाकाणि त उहा समाज जो जिस्मानी तौरु कमज़ोर हिसो आहे। उन जो मां इहो जेको ज़िक्र थिए थो असांजूं नियाणियूं अगवा करे ऐं उन्हनि खे ज़बरदस्ती उन्हनि जी असमत दरी कई वञे थी, पोइ उन्हनि जो या त मज़हब मटायो वञे थो या उहे उन लाइ तयारु नथियूं थियनि त उन्हनि खे क़तलु कयो वञे थो। उन में हुकुमरान बि शामिल आहिनि, रियासती इदारा बि शामिल आहिनि, उहे पीर ऐं मुला बि शामिल आहिनि ऐं वॾेरा जागीरदार उहे बि शामिल आहिनि। हिन में इन जे ख़िलाफ़ असां हिकिड़ो इतिहाद सिंध प्रोग्रेसिव कमेटी उन तरफ़ां 1 साल ताईं जिदोजहद हलाई। मीरपुर ख़ासि में बि असां जलसो कयोसीं। उते उन्हनि वॾेरनि जागीरदारनि खे मुखातिब थी मूं चयो, अॼु बि चवां थो त तव्हां अॼु ॿाहिरां आयल ऐं इहे जेके मुला आहिनि न अक्सरियत उन्हनि जी ॿाहिरां आयल आहे। ज़ालिम जाबिर हुकुमराननि जा उहे हिते आंदल आहिनि। मूं उन्हनि वॾेरनि खे चयो, अॼु बि चवां थो, तव्हां उन्हनि मुलनि सां गॾिजी ग़रीब मिसकिन जेके सिंधी आहिनि उन्हनि जे नियाणियुनि खे अगवा करायो था, उन्हनि जा मज़हब मटायो था, उन्हनि सां जिन्सी ज़्यादतियूं कयो था। पर यादि रखो तव्हांजी इहा जेका अॼु जी हैसियत आहे इहा इन्हनि मिसकिन माण्हुनि जे करे आहे। जेकॾहिं धारिया माण्हू हिते कब्ज़ो करे विया त पोइ ईअं न सम्झो त इहे ग़रीब पोरियत हारियुनि जूं औरतूं जेके आहिनि उहे ग़ैर महफ़ूज़ हूंदियूं। पहिरीं उन्हनि जे जबर जो निशानो तव्हांजूं माइर भेनर बणिबियूं। उन्हनि माइरुनि भेनरुनि खे बि पंहिंजी माउ भेण सम्झां थो, पर इहा हक़ीक़त आहे। ऐं पोइ मूं उन्हनि खे यादि ॾियारियो 1400 साल अॻु में अरबन हिते हमिलो कयो। सभ खां पहिरीं उहे हितां जे हुकुमरान राजा ॾार जे धैरुनि खे अगवा करे खणी विया। राजा ॾार सिंध जे तारीख़ जो पहिरियों उहो हीरो आहे जंहिं क़ौम लाइ वेड़ कई। उहा जुदा ॻाल्हि आहे, 2 ॾींहं पहिरीं असां हुन जो ॾींहुं मल्हाए आया आहियूं। पर मां उन्हनि खे यादि ॾियारियो त उन्हनि हुकुमरान जेके तबिका हुया पहिरीं उन्हनि जे औरतुनि खे अगवा कयो वियो ऐं असांजे हज़ारे औरतुनि खे उहे ज़ालिम ॿाहिरियां जेके हमले आवर हुया 1040 चयो वञे थो 40,000 सिंधी औरतुनि खे दमिश्क ऐं बगदाद जे बाज़ारनि में खणी विकिरो कयो वियो। तंहिं करे यादि रखो ॿाहिरियों माण्हू जॾहिं हितड़े ईंदो, सिंधीअ में चवणी आहे जॾहिं बाहि लॻंदी आहे सावनि सां गॾु सुका बि सड़ंदा आहिनि। उन्हनि खे चवंदा। पर मां वरी बि आख़िरी ॻाल्हि इहा चवंदुसि त जेके पैसनि जे ख़ातिर पंहिंजो दीन ईमान विकिणनि था उन्हनि में घणी उमेद न रखूं। सिंध असांजी आहे, सिंध हारियुनि जी आहे, सिंध ग़रीब जी आहे, सिंध पोरियत जी आहे ऐं तव्हांजे पोरे सां ई सिंध ज़िंदा आहे। ऐं इहा सिंध जेका असांखे मिली आहे सभई नसलनि हज़ारे सालनि जे जिदोजहदुनि जे नतीजे में असांखे मिली आहे ऐं उनखे बचाइण जो ज़िम्मो बि असां ते आहे। आख़िरी ॻाल्हि हिकिड़े माण्हुनि चयो असांखे महाजर थी जेके आया चई यार आप लोग माना तव्हां सिंधी माण्हू धरतीअ खे मां छो था चयो यार मिटी आहे तव्हां हाणे हुन कंहिं धरतीअ सां वफ़ा कई हुजे त उन्हनि खे ख़बर हुजे न। हो त पैसनि जे ख़ातिर उन पुॼाए उनखे छो था मां चयो। मूं चयो तूं जेका तुंहिंजे पीउ जी निकाह ॿधी माउ आहे उनखे मां छो थो चई। चई मां उनखे इन जे करे थो चवां त उहा मूंखे पाले थी, उहा मूंखे खीर थी पियारे। मूं चयो पोइ 12 महीना जंहिं माउ जे सीने जो खीर पियूं था उनखे मां चऊं था त पोइ हिन धरतीअ जे सीने जी निकितल खोराक असां 60 साल 70 साल 100 साल जी ज़िंदगी पियूं था, छो न उनखे असां मां चऊं। तंहिं करे ऐं इहा बि जीअं चई वई सलमा बि त औरत ऐं धरतीअ जी मुशाबत बेनत आहे। तंहिं करे मां आख़िरी इहा ई ॻाल्हि चवां थो तव्हांजो हिकु दफ़ो वरी तमामु घणो मां थोराए थो आहियां। तक़रीबन
28 साल अॻु में हिते ई भरिसां हे जायूं तॾहिं कोन हुयूं, मैदान हुयो, उते बि असां माई बख़्तार जी वरसीअ जो तमामु ज़बरदस्त प्रोग्राम करे विया हुआसीं। उन खां पोइ बि नंढा वॾा प्रोग्राम थींदा रहिया आहिनि, पर हीउ वॾो प्रोग्राम थियो आहे। ऐं जीअं साईं चयो त असां कराचीअ खां अची हिते कयो, मूंखे उमेदु आहे त आईंदह मीरपुर ख़ासि में माई बख़्तार जो जेको प्रोग्राम थींदो उहो हिते जो कंदियूं ऐं मायूं कंदियूं, उहे ई पाण अरेंज कंदियूं ऐं असां रुॻो ॿुधंदासीं, अचे पाण प्रोग्राम कंदियूं, पाण तकरीरूं कंदियूं, पाण जिदोजहद कंदियूं ऐं साबित कंदियूं त माई बख़्तावर जूं पोयर अञा ज़िंदा आहिनि। महिरबानी।